या घुरो त मुंहिंजा करीम रब सरमाए अहले सुन्नत दिलन जे धड़कन खे मुझे सजन साईं जे परवाने खलीफे आशिक दीवाने सोने हजरत अल्लामा मौलाना साईं हाजी मोहम्मद इदरीस दाहिरी साहब के करीम रब सेहत व आफियत अता फरमाए। साईं जन जी तबीयत घणी खराब हुई एतरो बुधाईंदो हलां त जिते पहुता लेकिन उतां एतरी तकलीफ घणी थी वे जो साईं जन के वापस अचणो पइजी वियो। उन जे सेहत ला दुआ घुरो त मां उन जो शेर याद अचयो त साईं भी याद अचयो त इदरीस जी सब के सदा आपा अदब ही इल्तिजा कड़ी मोमिन पढ़ो सुबह शाम सल्लू अलैहि व आलिहि सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सफरे मेराज चाचे हम सफरे मेराज जो भला थोड़ो इल्मी लफ्जन सा थोड़ो मां अंदाज करे वञा। आयत कुरान जी 15 पारे जी पहरी आयत पढ़ी थम। छह गालियूं सफरे मेराज जो। सफरे मेराज मुहर्रिक केरा मुतहर्रिक केरा ज़माने हरकत चाहे मुब्दाए हरकत चाहे मुद्दई हरकत चाहे वजह हरकत चाहे ये छहन सफरे मेराज जो खास गालियों हेदे होदे दिसण जे बजा अजतबातो के रब जे इन कुरान जे आयत मां बुधा त छहनी सवालन जो जवाब इन आयत में मौजूद है। मुहर्रिक केरा मुहर्रिक के सफर चाहे मुहर्रिक के मेराज चाहे। सुब्हानल्लज़ी असरा मुहर्रिक सुब्हानल्लज़ी असरा मुतहर्रिक केरा बिअब्दिही मुतहर्रिक केरा गाला बेअब्दिही ज़माने हरकत चाहे जो हरकत छाके चेबो आ इते वरी भला बीहा अचण वञण सिंधी जो लफ्ज़ान अचण वञण साइंस जे जुबान में उनके चेबो हरकत साइंस जे जुबान में उनके चेबो आ छो त साइंस चेबो छा किया घणी ड्रेग के सोढ़ो करे मुख्तसर करण जो नालो साइंस ई आहे न त साइंस हरकत हिकड़ो लफ्ज़ इस्तेमाल कयो हरकत महबूब जो अचण वञण बीहण दिसण गालाण सभनी के साइंस हिकड़े लफ्ज़ में बंद कयो हरकत। इने करे आशिक लिखियो त मुहर्रिक चाहे मुतहर्रिक चाहे ज़माने हरकत चाहे मबदाए हरकत चाहे मुद्दाए हरकत चाहे वजह हरकत चाहे शअन हरकत जेके साइंस जी बुधाया शहनी जो जवाब कुरान में मुहर्रिक चाहे सुब्हानल्लज़ी असरा इहो मुहर्रिका मुतहर्रिक कहरा बेअब्दी ही मुझा दोस्त अजीज ज़माने हरकत चाहे लैलन ज़माने हरकता मबदाए हरकत चाहे इलल मस्जिदिल हराम मुद्दाए हरकत चाहे इलल मस्जिदिल अक़सा वजह हरकत चाहे लिनुरियहु मिन आयातिना। ये छज के साइंस जा उसूल हन शहनी जो जवाब कुरान करीम में मौजूद आ। हाने वरी थोड़ो साइंस के अन्या भी खोलिया त हरकत साइंस जी हरकत किए थींदी आ हिकड़ी हरकत बिज़ात होंदी आ बी हरकत बिल अर्ज होंदी आ। याद कयो हिकड़ी हरकत बिल ज़ात होंदी आ बी हरकत बिल अर्ज होंदी आ। हरकत बिज़ात छाके चेबो आ हरकत बिल अर्ज छाके चेबो आ हरकत बिज़ात इन के चेबो आ। फॉर एग्जांपल हिकड़ो जहाज हली रहयो आ जहाज हली रहो हली छा रहो जहाज उन में 100 मानू या एकड़ो मानू जेतरा पोया बैठा हन उहे चिप कयो बैठा हन। हरकत बिज़ात जहाज जी थी रही आ हरकत बिल अर्ज यानी पोया जेको बैठो आ वो हरकत कोन करे रहो आ पर जेको सफर जहाज जो तय थी रहो आ वो वेठल जो भी तय थी रहो जो तो मुझे महबूब मुस्तफा जो मेराज हरकत बिज़ात भी है हरकत बिल अर्ज भी है बई हरकतों मुझे महबूब जे मेराज में मौजूद हन। त हरकत बिज़ात चाहे बुधायो तहां के हिकड़ी शे हली रही आ ऐं हरकत बिल अर्ज चाहे जेका उन में बैठी आ मगर कई हरकत कोन करे रहो आ। ओ मुझा दोस्त गौर त कर मुझो महबूब त मां उम्महानी जे घर में सुतो पयो महबूब अमा उम्महानी जे घर में सुतो पयो आ। रब पंहिंजे कुदरत सां फरमाया जिब्राईल जी रब्बे जलील
तो के ख़बर आ त मां रब तुंहिंजे ने चपन के काफूर जो छो बनायो आहे। मौला मूंखे त ख़बर कान्हे का त मुंहिंजे चपन के काफूर जो छो बनायो अथई। जवाब ईंदो आहे जिब्राइल ख़बर अथई त काफूर थधड़ो हूंदो आहे, सुकून ॾींदो आहे। हा मुंहिंजा सोना इहा त ख़बर आहे, पर बनायो छो अथई बनाइण वारो ॼाणे थो। रब चए थो अॼो के ॾींहं जे लाइ बनायो अथमई, वञ मुंहिंजे पीरीअ जे दरबार में वञ, पर ॿुध सलाम बि न वाराइजां, सॾड़ो बि न कजां, आवाज़ बि न कजां। मौला पोइ छा कयां? रब चए थो चुप चुप करे वञी इन काफूर वारनि चपड़नि सां मुंहिंजे पीरीअ जे कदमनि खे चुमिड़ियूं ॾिजां। मुंहिंजो यार थध ते उथड़ी पवंदो, अखियूं मुंहिंजो पुनल खोले पोइ अर्ज़ कजां त सोना यार इंतज़ार करे रहियो आहे। जिब्राइल तो चयो मौला गाल त कबूल आ, पर अर्ज़ आ। चओ एतराज? मौला एतराज कोने, अर्ज़ आ। चओ मौला कोहे तूर ते भी नबी तुंहिंजो कलीम हो, जंहिंजो नालो मूसा कलीमुल्लाह जो लक़ब उनखे भी ॾिनो है। ओ मुंहिंजा करीम रब जॾहिं तुंहिंजे सुहिणे नबी मूसा करीम रब तुंहिंजे जबल कोहे तूर ते भी दाऊं पे कयूं रब अरनी उज़ुर इलैक। ओ मुंहिंजा मौला जॾहिं दाहूं पियो तुंहिंजो कलीम करे, ओ मुंहिंजा मौला मूंखे दीदार करा। उनखे त ठुड़ ठुप जवाब ॾेई छॾियो हुई त ला तरानी। ओ मुंहिंजा करीम रब उनखे जवाब ॾेई छॾी त तूं न ॾिसी सघंदे, मगर मुंहिंजा मौला वलाकिन انظر الى الجبل فان استقر مكانه فسوف تراني فلما تجلى ربه للجبل جعله دكا وخر موسى صعقا। मौला उनखे जवाब भी ॾेई छॾियई, हिकिड़ी झलक ॾेखारे उनखे बेहोश भी करे छॾी। जेको कलीम तुंहिंजी झलक सही कोन सघियो, जंहिं तमन्ना भी कई झलक भी कोन सही सघियो। मौला तुंहिंजो महबूब त निंड पियो आहे, उन त तमन्ना भी कान कई आहे, भला उहो कीअं सही सघंदो। इते कहे आशिक दाह कई, इमाम अहमद रजा फाजिल बरेलवी रहमतुल्लाह अलैह दाह कई। जे तो फर्क ताले बो मतलूब का देखे कोई। वाह वाह अहमद रजा खान तुझो इश्क। फर्क ताले बो मतलूब का देखे कोई, किस्सा तूरो मेराज का समझे कोई। कोई बेहोश जलवों में गुम है कोई, किसको देखा ये मूसा से पूछे कोई। आंखें वालों की हिम्मत पे लाखों सलाम, जो मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। शम्मे बज़ में हिदायत पे लाखों सलाम। वरी सादी बोलियत लहियस, वरी मोटे झट कोई तो मोटा साइंस वाली बोलियत। हरकात बिज़ात हरकात बिल अर्ज़, साइंस में हलाया वरी किसो खणा जीअं चओ मुंहिंजे आॾो ॿई अथव। छा कयां? दिल चेती होॾे वञ, दिल चेती होॾे मां छा कयां। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सुहिणो जिब्राइल हबीब जे दरबार में आयो आहे। हरकात बिज़ात हरकत बिज़ात हरकत बिल अर्ज़ ॿई मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे मेराज जो हिस्सो हन। हाणे सभ खां पहिरें हरकत बिज़ात शुरू थी आहे, यानी मुंहिंजे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मस्जिद हराम खां
जिब्राइल जे आंदड़ उन सवारी ते सवारी कई आ जंहिंजो नालो बुराक। छा नालो आ? हिकड़े मिंट ला त निहार बुराक जी रफ्तार निहार। जिथे निगाह पवंदी आ उते कदम। जवाब दे। जिते निगाह पवंदी आ कदम उते रखंदो आ। इन रफ्तार जो अंदाजो तू करे देखार। बाद में वरी ओ साइंस और टेक्नोलॉजी के फॉलो करण वारा मुखे इहो भी बुधा। दुनिया जो जहाज जे कदे हिकड़े कलाक में 1000 किलोमीटर तय करे रहियो आ। बुधा दुनिया जो हिकड़ो अहिड़ो इंसान जेको 1000 किलोमीटर तय करण वारे जहाज जे पुठीअ ते हिकड़ो सेकंड त वेही ॾेखारे। चो हिकड़ो सेकंड त वेही कोन सघंदो। ईअं दफ़ थी ख़त्म थी वेंदो जो हॾियूं बि हथ कोन ईंदियूं। दुनिया जे साइंस खे फॉलो करण वारा दुनिया जे साइंस जी इंतहा तेज रफ्तार हिकड़ो जहाज आ। उन जे पुठीअ ते कोई इंसान वेही नथो सघे। लेकिन मुझे करीम रब जो क़ुर्बत निहार। मुझो मदीने जो यार उन बुराक जे पुठीअ ते वेठो आ जंहिंजी रफ्तार हिकड़े सेकंड में करोड़े मैलन खां भी वधीक आ। करोड़े मैलन खां भी वधीक आ। लेकिन अञा मज़ो ॿियो ॾिस। पहिरीं ॻाल्हि त जहाज जे पुठीअ ते को मोटरसाइकिल तेज भॼंदी आ त हमरा हेॾे होॾे कोन ॾिसंदो आ। सुक थींदो आ त किरी न पवे। इहा हक़ीक़त आ। वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजो मदीने जो घोट बुराक ते हली रहियो आ। बुराक ते वेठो आ। बुराक हली रहियो आ। हरकत बिज़ात शुरू आ। हबीब खामोश वेठा हन। बुराक हली रहियो आ। जिते निगाह पवंदी आ उते कदम रखबो आ। एतरी स्पीड सां बुराक हली रहियो आ। बुराक एतरी स्पीड सां हली रहियो आ। इन स्पीड जे अंदर इन स्पीड जे अंदर जदे ओहो बुराक सोहणे मूसा जे कब्र खां गुजरंदो। स्पीड दे निहार निगाह पवंदी आ कदम रखबो आ। मथों मदीने जो घोट सवारा। उन सवार जे जवान जे उन मकाम दे निहार इन स्पीड वारो बुराक जेडी मल मूसा अलैहिस्सलाम जे कब्र खां क्रॉस कंदो आ। मुझो आका फरमाइंदो आ मररत बिक़ब्र मूसा फ़इज़ा हुवा क़ाइम युसल्ली फ़ी क़ब्रिही। वाह मुझा मुस्तफा तुझो मकाम। वाह मुझा मुस्तफा तुझो शान। एदे तेज बुराक ते सवारा जेको हिकड़े सेकंड में करोड़े मैलन जो सफर तय करण वारो आ। इन एडी तेज बुराक रफ्तार जे मथा भी मुझो मुस्तफा हली भी रहियो आ। कब्र वारे के नमाज पढ़ंदे ॾिसी भी रहियो आ। कहजो मकाम चो मुझे मुस्तफा जो कहजो मकाम। वाह मुझा करीम तुझी कुदरत। जदे मुझो महबूब मस्जिद अक़सा में पहुतो त मूसा अगे ही उते बीठो। हिकड़ो मिनट बिहारिया तोखे बस खोड़ थी वियो। हिकड़ो डोज सवाल महबूबन ॾिठो त मूसा कलीमुल्लाह पंहिंजे कब्र में नमाज गाला गाला पंहिंजे कब्र में नमाज पढ़ी रहियो आहे। हबीब अक्सा में पहुता तो तमाम अंबिया सां गॾु मूसा अलैहिस्सलाम भी इंतजार में इस्तकबाल में बीच में हाणे अकुल पंहिंजे के हलाए पो जवाब दे। मुखे जवाब खपे त महबूबन खां पहिरियों मूसा कलीमुल्लाह जो उते पहुतो। हाणे अकुल खां पुछ त स्पीड मूसा कलीमुल्लाह जी घणी आ या महबूब मुस्तफा जी घणी कीअं पहुतो उते? हुजूर खां अॻु में कीअं पहुतो उते मूसा कलीमुल्लाह? आहे को जवाब ॾियण वारो? को हिकिड़ो त नारो हणे चो भला नारे हैदरी। एडो अंदरों जवाब आयो नारे हैदरी पर मुझो जवाब कोन मिलियो। ओ मुझा दोस्त अजीज जवाब सवलो आ जो मुझे मुस्तफा जे रफ्तार जेड़ी कंहिंजी थी न थी सके।
मुझे महबूब जी त हरकत बिजात ना है, मुझो महबूब त सुकून सा वेठो आ। हरकत बुराक जी थी रही आ, जेको सेकंड में करोड़े मैलन जो सफर तय करे रहियो आ, जेको बुराक हिकड़े सेकंड में करोड़े